अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हाफ़िज़ू अलस्सलावाति वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लज़ी तफ़ूतुहु सलातुल अस्रि फ़कअन्नमा वुतिर अहलुहु व मालुहु। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे असर नमाज जी फज़ीलत। इरशाद बारी तआला है हाफ़िज़ू अलस्सलावाति वस्सलातिल वुस्ता। नमाज़ुनि जी पाबंदी कयो, ख़ास कर विची नमाज। वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन, ऐं अल्लाह जे साम्हूं फर्मा बरदार थी करे बीहो। सभ खां पहिरीं अल्लाह तबारक व तआला हुकुम ॾिनो त सभिनी नमाज़ुनि जी पाबंदी कयो। अल्लाह जो असांजे मथां हक़ आहे त असां अल्लाह जी इबादत कयूं, उन जी फर्माबरदारी कयूं, उन जो चयो मञूं। अल्लाह साईं हुकुम थो ॾिए त 5 ई वक़्त पाबंदी सां नमाज़ पढ़ो। नमाज़ हिकु अहिड़ो अमल आहे जेको दीन जी बुनियाद ऐं दीन जी असास आहे। नमाज जी पाबंदी मोमिन कामिल हुजण जी निशानी ऐं अलामत आहे। अल्लाह तबारक व तआला उन माण्हू सां राज़ी रहे थो जेको पंहिंजी नमाज़ुनि जी हिफ़ाज़त करे थो, नमाज़ुनि जी जो पाबंद आहे। सभु नमाज़ूं भलियूं, सभिनि जो मक़ाम ऐं मर्तबो वॾो आहे, पर ख़ासि कर अल्लाह साईं पारद कई आहे विची नमाज जी पाबंदी कजो। उहा विची नमाज जेका आहे उहा असर जी नमाज आहे। वस्सलातिल वुस्ता, ख़ासि कर विची नमाज यानी असर जी नमाज। इहा विची नमाज वक़्त अहिड़े में रखी वई आहे जो उन वक़्त में बि बरकत आहे। अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस जे अंदर फरमायो वल असर, कसम आहे असर नमाज जे वक़्त जो। अल्लाह तबारक व तआला अहकमुल हाकिमीन हुजण जे बावजूदि हिकिड़े वक़्त जो कसम खाए थो पियो। इन मां मालूम थिए थी भई त हिन वक़्त में वॾियूं बरकतूं ऐं ख़ैर रखियल आहे। वॾा अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां इनामात रखियल आहिनि हिन वक़्त जे अंदरि। इहा ई वजह जो अल्लाह साईं ॿी जॻह ते बि फरमाए थो वसब्बिह बिहम्दि रब्बिक क़ब्ल तुलूइ शम्सी व क़ब्ल ग़ुरूबिहा। पंहिंजे रब जी तारीफ़ बयानु कर सिज लहण खां पहिरीं ऐं सिज लहण खां पोइ। सिज लहण खां पहिरीं जो जेको वक़्तु आहे उहो असर जो वक़्तु आहे। ते वक़्तु ख़ासि अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ करण जो आहे, अल्लाह जी तस्बीह बयानु करण जो आहे, तहमीद बयानु करण जो आहे। जुमे जो ॾींहुं बि बरकतुनि वारो आहे, वॾी रहमतुनि वारो।
जुमे जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी अहिड़ी घड़ी रखी आहे, उन घड़ी में जेका दुआ घुरबी अल्लाह साईं क़बूल फरमाईंदो। हाणे उहा ॾिसूं त सही, उहा घड़ी कंहिं वक़्त में आहे? सुबुह जो आहे, मंझंदि जो आहे, शाम जो आहे या राति जो आहे? कहिड़े वक़्त में उहा घड़ी रखियल आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो त मुंहिंजा सुहिणो, हिन वक़्त में इहो वक़्त में इहा घड़ी रखियल अथव, हिन वक़्त में वेही करे अलाह खे राज़ी कयो, दुआऊं घुरो, अलाह साईं क़बूल फरमाईंदो। उहो कहिड़ो वक़्तु आहे? इहो असर वारो वक़्तु, असर खां बाद वारो वक़्तु। हदीस बारका में अचे थो, इल्तमिसूहा बअदल असरी क़ब्ल अन तग़रुब अश-शम्स। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, उन घड़ी खे ॻोल्हियो असर नमाज खां बाद में, सिज लहण खां पहिरीं पहिरीं। इन वक़्त में अल्लाह साईं जुमे जे ॾींहुं क़बूलियत जी घड़ी रखी आहे। इन वक़्त में जेका दुआ घुरबी अल्लाह साईं क़बूल फरमाए। ऐं हिन वक़्त जी अहमियत खे बयानु कंदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, मां बनु इस्माइल जे ख़ानदान मंझां 4 ग़ुलामनि खे आज़ादु कयां। इन खां वधीक मूंखे महबूब अमल इहो आहे जो मां असर खां पोइ अल्लाह जी तारीफ़ कयां। असर नमाज खां बाद में मां तस्बीह खणी अल्लाहु अकबर पढ़ां, सुभान अल्लाह पढ़ां, अल्हम्दुलिल्लाह पढ़ां, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, इहो पढ़णु मूंखे वधीक महबूब आहे बनिस्बत इन जे जो मां बनु इस्माइल जे ख़ानदान मंझां 4 ग़ुलामनि खे आज़ादु कयां। कहिड़ो क़ीमती वक़्तु आहे इहो। पर बदकिस्मती सां इन वक़्त जे अंदरि जेतिरी असांजी ग़फ़लत हूंदी आहे, शायदि कंहिं वक़्त में हुजे। घणे क़दर कारोबार जो उरूज इन वक़्त में हूंदो आहे, असर वारे वक़्त में। हर माण्हू कुझु न कुझु वठण जे लाइ इन टाइम ते निकिरे थो। पोइ जेके कारोबारी आहिनि उहे बि मसरूफ़, ऐं जेके ख़रीदार आहिनि उहे बि मसरूफ़। हुजणु त ईअं घुरिजे, कारोबार खां शरीयत मना नथी करे, ख़रीदो फ़रोख़्त खां शरीयत मना नथी करे, पर कम अज़ कम इन वक़्त में अल्लाह खे यादि त माण्हू करे सघे थो, ज़बान त हिलाए सघे थो, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह अकबर त पढ़ी सघे थो, भले ख़रीदो फ़रोख़्त करे। असर जो वक़्तु इंतिहाई क़ीमती वक़्तु आहे। इन वक़्त में अल्लाह साईं हिकिड़ी नमाज़ ॾिनी आहे, जंहिं नमाज़ खे असां असर जी नमाज़ चवंदा आहियूं। असर जी नमाज़ महल फ़रिश्तनि जी जेका ड्यूटी आहे उहा तब्दील थींदी आहे। अल्लाह साईं ज़मीन ते फ़रिश्ता रखिया आहिनि, उहे फ़रिश्ता जेके न माण्हुनि जा नेक अमल खणी करे अल्लाह जी दरबार में हाज़िरी ॾींदा आहिनि। जेके सुबुह जो फ़रिश्ता आया हा, हाणे असर ताईं उन्हनि जी ड्यूटी हूंदी आहे। वरी असर जे वक़्त खां बाद में वरी ॿिया फ़रिश्ता ईंदा जिन जी सुबुह ताईं ड्यूटी हूंदी, फजर खां पोइ ताईं। त हाणे जेके असर खां बाद में फ़ारिग़ थिया फ़रिश्ता, उहे अल्लाह जी दरबार में हाज़िर थींदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अल्लाह सां उन्हनि सां ॻाल्हाईंदो आहे। बावजूद अल्लाह खे हर शइ जो इल्मु आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि फ़रिश्तनि खां पुछंदो आहे, फ़ीमा तरक्तुम इबादी, तव्हां कहिड़ी हालत में मुंहिंजे ॿारनि खे छॾे आया आहियो। हिते क़ाबिल तवज्जो लफ़्ज़ आहे इबादी, मुंहिंजनि ॿारनि खे कहिड़ी हालत में छॾे आया आहियो। अल्लाह खे पंहिंजे बाने सां एॾो प्यार आहे जो बाने जी निस्बत पंहिंजी तरफ़ थो करे। अल्लाह साईं फरमाए थो, मुंहिंजे ॿारनि खे, मुंहिंजे महबूब ॿारनि खे, मुंहिंजे प्यारनि ॿारनि खे तव्हां कहिड़े हाल में छॾे आया आहियो। पोइ जेके नमाज़ ते आयल हूंदा फ़रिश्ता उन्हनि जो ज़िक्र कनि था। फ़रिश्ता चवंदा, साईं तरकना वहुम युसल्लून, साईं असां इन हाल में छॾे आया आहियूं जो असर नमाज़ पढ़नि पिया। अल्लाह जी दरबार में तव्हां ई असांजी गवाही थी वञे त अल्लाह असां तुंहिंजे ॿारनि खे छॾे आया आहियूं, असर नमाज़ पढ़नि पिया। अल्लाह खे ख़बर पइजी वञे, गवाही मिली वञे, अल्लाह खे ख़बर आहे पर गवाही मिली वञे, इहा वॾी नेमत जहिड़ी ॻाल्हि आहे। फ़रिश्ता चवंदा, साईं तरकना वहुम युसल्लून, साईं इन हाल में छॾे आया आहियूं, नमाज़ पिया पढ़नि। उहा नमाज़ कहिड़ी आहे? असर जी नमाज़। हर हिकु माण्हू जो जी ख़्वाहिश आहे
त माण्हू नेकनि खां दुआ कराए। कॾहिं कॾहिं माण्हू जो त एतिरो बि ख़्यालु हूंदो आहे साईं साईं दुआ घुरंदो मुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। हिकिड़ो अलाह जो बहानो हिते आयो, मूंखे चवणु लॻो त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो, पोड़ो बुज़ुर्ग जा सफ़ा 80 साल खां शायदि मथे हुजेसि उमिरि, चयो मुंहिंजो दोस्त हुयो, उनजा अक़ीदा शिरकिया हुया, कुफरिया अक़ीदा, शिरकिया अक़ीदा, बिदत वारा अक़ीदा हुअसि। मां साईं हमादुल्लाह हालेजी रहमतुल्लाह अलैह वटि वियुसि, साईं जे साम्हूं वेही करे मां रुनमि। साईं मुंहिंजो दोस्त प्यारो आहे, असां गॾु पढ़ूं था पिया, पर हुनजा अक़ीदा जेके आहिनि शिरकिया ऐं कुफरिया अक़ीदा आहिनि साईं। उनजे लाइ दुआ घुरो, अल्लाह तबारक व तआला उनखे तौहीद नसीब फरमाए, शिरक खां बेज़ारी नसीब फरमाए। साईं हमादुल्लाह हालेजी रहमतुल्लाह अलैह हथ कया, अल्लाह हिन जे दोस्त खे तौहीद नसीब फरमा, शिरक खां बेज़ारी नसीब फरमा। ॻाल्हि करे पियो, मुंहिंजे ॻाल्हि करे पियो, रोए पियो, अखियुनि मां घोड़ वई हुयसि। जब असांजो को मसइलो थींदो साईं हमादुल्लाह हालेजी रहमतुल्लाह अलैह वटि वेंदासीं, दुआ घुराईंदासीं, असांजा बेड़ा पार थी वेंदा। सो मुंहिंजे दोस्त जे बारे में बि साईं दुआ घुरी, हीअ रोअणु शुरू थी वियो। मूं हुनखे चयो पोइ भला अल्लाह साईं हुनखे हिदायत नसीब कई, तौहीद आयसि। साईं कीअं न तौहीद मिलंदसि, साईं हथ खणे ऐं हथ रद्द थियनि, अल्लाह साईं त कोन फरमाईंदो। अल्लाह जो प्यारो बानो हो, बरगुज़ीदा बानो हो, मक़बूल बानो हो। अल्हम्दुलिल्लाह उन शिरक बि छॾियो ऐं बिदात खे बि जॾहिं पको मुवहिद ऐं तौहीद परस्त बणिजी वियो। मुंहिंजी ख़्वाहिश जे मुताबिक़ जीअं मां चाहियां पियो ओड़ो बणिजी वियो साईं जी दुआउनि सां। हर हिकु माण्हू चाहींदो त को अल्लाह वारो मुंहिंजे लाइ दुआ घुरे त मुंहिंजा बेड़ा पार थी वञनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी दुआ घुरी विया आहिनि, जेकॾहिं हिकिड़ो अमल असां करे वठूं त उन बरकत सां, अमल जी बरकत सां अल्लाह तबारक व तआला उन दुआ में तव्हां ई असांखे बि शामिलु फरमाईंदो। उहा कहिड़ी दुआ आहे? हदीस मुबारक में अचे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, रहिमल्लाहु इमरान सल्ला क़ब्ल अल असरी अरबआ। अल्लाह साईं उन माण्हू जे मथां रहमत फरमा जे फ़र्ज़ 4 रकात असर खां पहिरीं 4 रकात सुन्नत पढ़े थो पियो, उन जे मथां तूं पंहिंजी रहमतूं नाज़िल फरमा। और जेको बि माण्हू 4 रकात सुन्नत पढ़ंदो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी दुआ जे अंदरि इहो बानो बि शामिल थी वियो, रहिमल्लाहु इमरान, अल्लाह उन बाने जे मथां रहमत फरमा जेको 4 रकात असर जूं सुन्नत पढ़े थो पियो। अञा छा खपे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिन खे दुआऊं मिलियूं आहिनि उनखे या त बेड़ा ई पार थी। ऐं असर नमाज जो एॾो मक़ाम आहे, एॾो मक़ाम आहे, अल्लाह साईं पाण फरमाईंदो हाफ़िज़ु अला सलावात, सभु नमाज़ूं पढ़ो बाबा, सभिनि जी हिफ़ाज़त कयो, वस्सलातिल वुस्ता, ख़ासि कर असर नमाज़ जी। छो? इन करे जो असर नमाज जो अजर अल्लाह साईं ॿिटो अता फरमाए थो पियो। कंहिं नमाज जो अजर ॿिटो न आहे, असर जो अजर अल्लाह तबारक व तआला ॿिटो रखियो आहे, ॿीणो रखियो आहे। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो। एक दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुखम्मस जगह जो नालो मुखम्मस, उते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नमाज पढ़ी असर। साईं जन असर नमाज खां फारिग़ थिया, फरमाया इन हादिहि सलात उरिज़त अला मन कान क़ब्लकुम, बेशक ही नमाज, असर जी नमाज तव्हां खां अॻी उम्मतुनि खे बि अल्लाह साईं अता फरमाई। फज़य्यऊहा, उन्हनि पढ़ियो ई कोन, ज़ाया करे छॾियो। वमन हाफ़ज़ अलैहा कान लहू अजरुहु मरतैन, हाँ मुंहिंजी उम्मत मां जेको बानो इन खे पढ़ंदो असर नमाज खे, अल्लाह तबारक व तआला उनखे ॿिटो अजर अता फरमाए थो। मुस्लिम शरीफ़ जी रिवायत, जेको माण्हू असर नमाज पढ़े थो पियो, अल्लाह तबारक व तआला उनखे ॿिटो अजर अता फरमाए थो पियो, ॿीणो अजर अता फरमाए थो। इन वक़्त जे अंदरि एॾी मसरूफ़ियत माण्हुनि खे हूंदी आहे, एॾी मसरूफ़ियत हूंदी आहे, उन मसरूफ़ियत खे छॾे करे, कारोबार खे छॾे करे, घर बार खे छॾे करे अल्लाह जी दरबार में अचे थो पियो, इहो वॾो मुजाहिदो करे थो पियो। जॾहिं इहो वॾो मुजाहिदो करे थो त अल्लाह साईं इन मुजाहिदे जो इकराम बि करे थो पियो। पोइ अल्लाह साईं फरमाए थो, सोना तो नमाज़ हिकिड़ी पढ़ी आहे, मां डबल अजर अता फरमाए थो।
अल्लाह साईं तव्हां ऐं असांखे सभिनी नमाज़ुनि सां गॾोगॾु असर नमाज़ जी पाबंदी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। फ़रिश्ता इंसान गुज़ारे थो वञे न, पोइ फ़रिश्ता जंहिं महिल क़बर में रखनि था पिया, भले पोइ सुबुह जो 8 बजे दफ़नाइनि, मंझंदि जो 2 बजे दफ़नाइनि, राति जो 3 बजे दफ़नाइनि, क़बर जे अंदरि जेको वक़्तु महसूसु थिए थो उहो असर वारो महसूसु थिए थो, नज़र उहो ईंदो। अल्लाह जो बानो जॾहिं क़बर में सुम्हारियो वियो त हाणे मुनकिर नकीर ईंदा हुनखे सवाल पुछण जे लाइ, त हुनखे उथाईंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो इहो इन हाल में उथंदो जो अखियुनि खे महटींदो। जीअं माण्हू हिकिड़ो निंड में सुतल हुजे ऐं गाफ़िल थी वियो हुजे ऐं वरी पोइ अखि न खुलेसि, पोइ अखि उथंदो त पोइ ज़ोरी अखियुनि खे महटींदो, तव्हां त निंड फिटे, पंहिंजे अखियुनि खे फिटे आंगूर हथ हणंदो, तव्हां त निंड फिटे। फ़रिश्ता हुन खां सवाल कंदा, हीउ ॾिसंदो असर जो वक़्तु थी वियो आहे ऐं नमाज़ जो वक़्तु गुज़री वियो आहे, मूं नमाज़ कोन पढ़ी आहे। फ़रिश्तनि खे चवंदो हिकिड़ो मिंट बीहो, हदीस मुबारक में थो अचे, दऊनी उसली, मूंखे छॾियो मां नमाज़ पढ़ां, मुंहिंजी असर जी नमाज़ क़ज़ा थिए थी पई। मुहद्दिसीन किराम हिते लिखियो त इन जो मतिलबु छा आहे? मतिलबु इन जो आहे उतरुकू कलामी व सवाल मिनी, साईं ॻाल्हायो बि न मूंखां, को सवाल बि न कयो, मुंहिंजी नमाज़ क़ज़ा थिए थी, मूंखे नमाज़ पढ़णु ॾियो। फ़रिश्ता हुन खां पुछंदा ई कोन, आदा तूं नमाज़ पढ़। जॾहिं नमाज़ पढ़ंदो, नमाज़ क़बर में पढ़ंदो, नमाज़ पढ़ंदो त नमाज़ जे अंदरि ई सभिनी ॻाल्हियुनि जो इक़रार मौजूदु आहे, जेके उहे सवालात कनि था पिया। जॾहिं सवालात कंदड़ वारा खे जवाबु नमाज़ मां मिली वेंदो त पोइ हू वापसि हलिया वेंदा, हिन खां सवाल बि कोन कंदा। इहो तॾहिं थींदो जॾहिं नमाज़ जो माण्हू पाबंद हूंदो न, जॾहिं नमाज़ जी फ़िक्र ई न हूंदी, नमाज़ जी पाबंदी न हूंदी, नमाज़ जी तरफ़ ध्यानु ई बिल्कुलु बि न हूंदो, त इहो माण्हू कॾहिं अलाह जे बाननि खे ईअं जवाबु ॾींदो फ़रिश्तनि खे त वाह छॾियो छॾियो मूंखे नमाज़ पढ़णु ॾियो। हाफ़िज़ू अला सलवाति अस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। अल्लाह साईं थो फरमाए सभु नमाज़नि जी पाबंदी कयो, ख़ासि कर असर नमाज़ जी पाबंदी कयो। असर नमाज़ जहन्नम खां निजात जो ज़रियो आहे। या ख़ुशकिस्मती आहे, ख़ुशबख़्ती आहे उन माण्हू जे लाइ जेके बिशारत मिले त बाबा तो नमाज़ पढ़ी आहे असर जी लिहाज़ हल तोखे अल्लाह से जहन्नम में दाख़िल कोन फरमाईंदो। ये वॾी नेमत आहे। दुनिया जी बाह असां बर्दाश्त नथा करे सघूं, जहन्नम जी किथां बर्दाश्त कंदासीं? उहा जहन्नम जी बाह दुनिया जी बाह खां 70 दर्जा वधीक सख़्तु आहे, 70 दर्जा वधीक गरम आहे, 70 दर्जा वधीक नुक़सानदेह आहे। उहा किथां बर्दाश्त थींदी तव्हां असांखे? पर जेको अल्लाह जो बानो असर नमाज़ पढ़े थो पियो, ॿिनि नमाज़ुनि सां गॾोगॾु असर जी ख़ासि करे इहतमाम करे थो, पाबंदी करे थो पियो, उनखे ख़ुशख़बरी आहे हिन ॻाल्हि जी त उहो जहन्नम में दाख़िल कोन थींदो। अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, लन यलिजन नारा अहदुन सल्ला क़ब्ल तुलूइ शम्स व क़ब्ल गुरूबिहा। वो अल्लाह जो बानो जहन्नम में दाख़िल कोन थींदो जेको सिज लहण खां पहिरीं वारी नमाज़ पढ़े ऐं सिज उभरण खां पहिरीं वारी नमाज़ पढ़े। सिज लहण खां पहिरीं वारी नमाज़ असर नमाज़ आहे ऐं सिज उभरण खां पहिरीं वारी नमाज़ फजर नमाज़ आहे। जेको फजर जी असर जी पाबंदी कंदो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो जहन्नम में दाख़िल कोन थींदो। ठहियो साईं, जहन्नम में दाख़िल न थींदो त केॾांहुं वेंदो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में वेंदो। जन्नत अल्लाह जो महिमान खानो आहे, महिमान थी करे वेंदो। अल्लाह तबारक व तआला उनखे उहो एजाज़ ऐं इकराम अता फरमाईंदो जीअं असां पंहिंजे ताक़त मुताबिक़ महिमान खे इज़त ऐं इकराम ॾींदा आहियूं। उहो असांजी पंहिंजी ताक़त मुताबिक़ हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे शान जे मुताबिक़ महिमान जी इज़त अफ़ज़ाई फरमाईंदो। सैयदना अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, मन सल्लल बरदैन दख़लल जन्नत। जे माण्हू 2 थधियूं नमाज़ूं पढ़ियूं वो जन्नत में दाख़िल थींदो। मुफ़स्सिरीन किराम लिखियो यानी अल फज्र वल असर,
ॿ थधियूं निमाज़ुनि मां मुराद फजर जी निमाज़ बि आहे ऐं असर जी निमाज़ बि आहे। जेके हिन ॿिनि निमाज़ुनि खे अदा थो करे अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत अता फ़रमाए थो पियो। फजर निमाज़ में उथणु ॾाढो ॾुखियो, अखि खुलणु ॾाढो ॾुखियो। असर निमाज़ में दुनिया जी मसरूफ़ियत ॾाढी हूंदी आहे। इन ॿिनि निमाज़ुनि जे अंदरि मुजाहिदो ॾाढो आहे। जॾहिं मुजाहिदो करे इन ॿिन्ही निमाज़ुनि जे अंदरि अल्लाह जो बानो मस्जिद में हाज़िर थिए थो, पोइ अल्लाह से हुनजी इज़त अफ़ज़ाई फ़रमाए थो। अल्लाह से फ़रमाए थो मुंहिंजा बाना तो महिनत कई आहे, मुंहिंजे साम्हूं सजदा रेज़ थियो हुई, मां हाणे तोखे इनाम ॾींदुसि। उहो इनाम मुंहिंजी जन्नतुल फ़िरदौस आहे जेका तोखे अता कंदुसि। ऐं वॾी ॻाल्हि उलमा इकराम लिखियो आहे, जेको इन ॿिनि निमाज़ुनि जी पाबंदी कंदो न, ॿियनि जी ऑटोमेटिकली पाबंदी अची वेंदी, पाण ई ॿिनि निमाज़ुनि ते पाबंद थी वेंदो। सिर्फ़ु ॿिनि निमाज़ुनि जी पाबंदी करे, फजर जी असर जी। ॾुखियूं आहिनि इहे ॿ निमाज़ूं। हाफ़िज़ू अलस्सलावाति वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। अल्लाह साईं थो फ़रमाए सभिनि निमाज़ुनि जी पाबंदी कयो, ख़ासि कर असर निमाज़ जी पाबंदी कयो। साईं जन्नत में हलिया वियासीं, उते छा मिलंदो? सभु कुझु मिलंदो। वॾे में वॾी नेमत कहिड़ी मिलंदी? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया, वॾे में वॾी नेमत इहा मिलंदव जो पंहिंजे रब जो दीदार नसीब थींदो तव्हांखे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॿिनि निमाज़ुनि जी बरकत सां पंहिंजो दीदार नसीब फरमाईंदो। अला बिन अब्दुर्रहमान रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, असां ख़ादिम रसूल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे प्यारे ख़ादिम सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु वटि वेठासीं वञी। उते पहुतासीं, ज़ोहर निमाज़ पढ़ी करे असां वियासीं। उते पहुतासीं त असर जो वक़्तु थी चुको हुयो ऐं असांखे अर्ज़ु फरमायो हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु, बाबा असर नमाज़ पढ़ी अथव? असां चयो न साईं, असां ज़ोहर पढ़ी आया आहियूं। फरमायो असर पहिरीं पढ़ी वठो। असां असर नमाज़ पढ़ीसूं। नमाज़ पढ़ी जीअं फ़ारिग़ थियासीं त हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमायो, ग़लती थी वई हिकिड़ी। जरीर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, इन हदीस के पोइ अचूं था, भई हदीस ॿी आहे। जरीर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े असांखे फरमायो त चोॾीं जो चंड जहिड़े नमूने सां चमकी रहियो आहे न, ऐं तव्हां असां हुनजो दीदार करे रहिया आहियूं, जन्नत जे अंदरि असां नबी करीम अल्लाह तबारक व तआला जो ईअं दीदार कंदासीं जीअं तव्हां असां चोॾीं जे चंड जो दीदार कयूं था पिया। पोइ फरमायो इहो ईअं तॾहिं मुमकिन थी सघे थो जॾहिं फ़इन इस्तताअतुम अल्ला तग़लिबू अला सलाति क़ब्ल तुलूअ शम्सी व क़ब्ल ग़ुरूबिहा। जेकॾहिं तव्हां ताक़त ऐं कुवत सां ॿिनि निमाज़ुनि जे मथां ग़लबो हासिल करे वठो, न पढ़ी वठो। उहे ॿ निमाज़ूं कहिड़ियूं? साईं जन फरमायो सिज उभरण खां पहिरीं वारी ऐं सिज लहण खां पहिरीं वारी, फजर निमाज़ ऐं असर निमाज़। इन ॿिनि निमाज़ुनि खे तव्हां ग़ालिब अची करे पढ़ी वठो, दुनिया खे छॾे वठो, अल्लाह तबारक व तआला जन्नत जे अंदरि पंहिंजो दीदार नसीब फरमाईंदो। जहन्नम खां बि बची वियासीं, जन्नत में बि हलिया वियासीं, अल्लाह पंहिंजो दीदार बि करे छॾियो असर निमाज़ जी बरकत जे करे। हाणे अचूं इन निमाज़ इहे रिवायत जेका मूं अध में बयानु कई। अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु असर नमाज़ पढ़ाई अला बिन अब्दुर्रहमान खां, उनजे साथियुनि खां। पोइ असर नमाज़ जीअं पढ़ी फ़ारिग़ थिया, फरमायूं त तिल्क सलातुल मुनाफ़िक़, जेको अल्लाह जो बानो इंतज़ारु करे थो पियो, असर नमाज़ थी वई। हाणे वेठो आहे घर में, वेठो आहे सिज लहण जे वेझो आहे, भॼंदो आयो मस्जिद में, तकिड़ो आयो मस्जिद में ऐं ॾिसे बि सिज ग़ुरूब थियण वारा, वज़ू करे झटिपट 4 ठुंगा हणी करे नमाज़ पढ़ी वरितई। इन माण्हू जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तिल्क सलातुल मुनाफ़िक़। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु फरमाया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा निमाज़ मुनाफ़िक़ जी निमाज़ आहे। असर निमाज़ खे टारे करे, असर निमाज़ खे देर सां पढ़ण जे करे, असर निमाज़ में ग़फ़लत जे करे जेको देर सां अचे थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुनाफ़िक़ आहे।
यजलिसु यरक़ुबु शम्स, इंतज़ार करे थो ॿियो त बस हाणे सिज लहे त पढ़ा, सिज लहे त पढ़ा, सिज लहे त पढ़ा। हत्ता इज़ा कानत बैन क़रनई शैतान, हत्ता के सिज जेको आहे शैतान जे ॿिनि सिंगनि जे दरमियान में अची बीहे थो, सफ़ा लहण वारो थियो। हीउ भॼंदो आयो मस्जिद में, हाणे पियो पढ़े नमाज़। काम फ़नक़रहा अरबन, पोइ झटपट बीठो ऐं बसि जीअं कांउ ठुंगा हणंदो आहे ईअं तकड़ा तकड़ा ठुंगा हणी करे 4 रकातूं पढ़ी। ला यज़कुरुल्लाह फ़ीहा इल्ला क़लीला, उन में हूअं ई ज़िक्र थोरो थी, तकड़ी तकड़ी नमाज़ पढ़ंदो त उन में कहिड़ो घणो ज़िक्र हूंदो। जेको माण्हू असर नमाज़ में ग़फ़लत करे थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा मुनाफ़िक़ जी नमाज़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी धीअ बीबी ज़ैनब खे ज़ख़्मी कयो वियो ऐं उन ई ज़ख़्म जी निस्बत ज़ख़्म जे करे शहीद थी वई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बददुआ कोन ॾिनी, जंहिं ज़ख़्मी कयो उनखे बददुआ कोन ॾिनो। ताइफ़ जो वाक़ियो मशहूरु वाक़ियो आहे ऐं अंदोहनाक वाक़ियो आहे ऐं लर्ज़ा ख़ेज़ वाक़ियो आहे। तव्हां असां ॿुधूं था हां थो फाटे, जंहिंसां वाक़ियो थियो हूंदो उन तां छा गुज़रियो हूंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ कोन ॾिनी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असर नमाज जे फ़ौत हुजण जे करे जिन फ़ौत कराई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे बददुआ ॾिनी। 5 शाबान 5 शवाल ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा ते काहा अची कयो मुशरिकन। जंग अहज़ाब लगी, जंग अहज़ाब में तक़रीबन 1 महीनो मदीना मुनव्वरा खे मुहासिरो करे मुशरिकीन बीठा रहिया ऐं तंग कंदा रहिया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा इकराम दिफ़ा कंदा रहिया। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि आहे, हिकिड़ो वाक़ियो अहिड़ो बि थियो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजूं 4 नमाज़ूं फ़ौत थी वियूं। मुसलसल जंग जे करे 4 नमाज़ूं फ़ौत थी वियूं। उन में हिकिड़ी नमाज़ असर बि हुई। हाणे नमाज़ूं फ़ौत 4 थियूं, फजर, ज़ोहर, असर, मगरिब, इशा में देर सां राति जो नमाज़ पढ़ियो, इशा वक़्त में पढ़ियो। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्फाज़ छा फरमायो शग़लौना अन सलातिल वुस्ता, असांखे हिननि मशगूल रखियो, जंग में मसरूफ़ रखियो विची नमाज में, असर जी नमाज में। हत्ता ग़रबत शम्स, हत्ता के सिज लही वियो। मला अल्लाह क़ुबूरहुम व बुयूतहुम, अल्लाह इन्हनि माण्हुनि जिन असांखे नमाज़ असर खां रोकियो, इन्हनि जे क़ब्रुनि खे ऐं इन्हनि जे घरनि खे जहन्नम जी बाह हिसाब भरणु फरमाए। हिकिड़ी रिवायत में अल्फाज़ ई था अचनि, हिकिड़ी रिवायत में अचनि था मला अल्लाह क़ुबूरहुम व बुतूनहुम नारा, अल्लाह इन्हनि जी क़ब्रुनि खे ऐं इन्हनि जे पेटनि खे जहन्नम जी बाह सां भरे छॾ। एॾी अहमियत ॾिनी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असर नमाज़ खे, जो साईं जूं 4 नमाज़ूं फ़ौत थियूं, क़ज़ा थियूं, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ जेका ॾिनी उहा असर खे ज़िक्र करे पोइ ॾिनी। इन मां ख़बर पई त असर नमाज़ जी केॾी अहमियत आहे। अल्लाह साईं त फरमाए हाफ़िज़ू अला सलावाति वस्सलातिल वुस्ता, सभिनी नमाज़ुनि जी पाबंदी कयो, ख़ासि कर असर नमाज़ जी पाबंदी कयो। ऐं जे माण्हू जी असर नमाज़ फ़ौत थी वई, उनजो सम्झो त सभु कुझु फ़ौत थी वियो। ईअं न त घर में पढ़ी छॾियो थी, घर जे लाइ अलॻि वेही तूं, घर में बि न आहे पढ़णी, जमात सां पाबंदी सां मस्जिद में अची नमाज़ अदा करणी आहे। सुन्नत तव्हां घर भले पढ़ी अचो। ऐं जेको ग़फ़लत करे थो असर नमाज़ में, उहा मुनाफ़िक़ जी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुनाफ़िक़ जी नमाज़ मुनाफ़िक़ आहे। जेको घर पढ़े थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन जे घर खे साड़े छॾियो, घर में नमाज़ न आहे पढ़णी, मस्जिद में जमात सां पढ़णी आहे। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला ने फरमाया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने चयो अल्लज़ी तफूतुहु सलातुल असर, वो अल्लाह जो बानो जंहिंजी असर जी नमाज़ फ़ौत थी वई, फ़कअन्नमा वुतिर अहलुहु व मालुहु, बुखारी जी रिवायत। नबी साईं फरमायो ॼण त हुनजो घर बि तबाह थी वियो, ॿार बच्चा बि तबाह थी विया। हिकिड़ी 4 रकात वारी नमाज़ जे करे माण्हू नथो पढ़े त नबी साईं फरमायो घर ॿार सभु तबाह थी विया। माना एॾी अहमियत आहे, एॾो मक़ाम ऐं मर्तबा आहे असर नमाज़ जो असां न पढ़ीसीं त सम्झो असांजा बचड़ा मरी विया, असांजे घर में बाहि लॻी, सड़ी वियो, ख़तमु थी वियो।
अल्लाह ताईं असांखे इन नमाज़ जी पाबंदी नसीब फ़रमाए, गॾोगॾु सभिनी नमाज़नि जी पाबंदी नसीब फ़रमाए ऐं जमात सां पढ़ण जी पाबंदी नसीब फ़रमाए। आख़िरी रवायत अबू मुलेह रहमतुल्लाह अलैह मशहूर ताबई आहे, वो फरमाए थो पियो त असां हज़रत बुरैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि वेठासीं, उन सां कचहरी पिया कयूं। उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हिकिड़ी हदीस ॿुधाई। अबू मुलेह रहमतुल्लाह अलैह फरमाए कुन्ना मअल बुरैदत रज़ी अल्लाह ताला अन्हु फी ग़ज़वतिन फी यौमिन ज़ी ग़ैमिन, असां हिकिड़ी जंग जे अंदरि अबू बुरैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु हुआसीं, हज़रत बुरैदा रज़ी अल्लाह अन्हु सां गॾु हुआसीं। उन जंग जे अंदरि झुड़ बि मौजूदु हुयो ऐं रोशनी कोन हुई। फ़क़ाल अबू बुरैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो त बुरैदा रज़ी अल्लाह अन्हु फरमायो बकिरू बिसलातिल असर, असर नमाज़ में तकड़ कयो, टाइम सां पढ़ी वठो बाबा। छो साईं? फरमाया फ़इन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो आहे मन तरक सलातल असरी फ़क़द हबत अमलुहु, जंहिं असर जी नमाज़ छॾे ॾिनी, फ़ौत करे छॾी, क़ज़ा करे छॾी, उन जा अल्लाह साईं सभु अमल बर्बाद फरमाए छॾी। हिते हबत अमलुहु, ॿी रिवायत में चए थो अहबतल्लाहु अअमालहु, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त अल्लाह साईं उन जे सभिनी अमलनि खे बर्बाद फरमाए छॾी। हाफ़िज़ू अलस सलावाति, सभिनी नमाज़नि जी पाबंदी कयो, वस्सलातिल वुस्ता, ख़ासि कर विची नमाज़ असर नमाज़। वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन, अल्लाह जे साम्हूं फर्मा बरदार थी करे बीहो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं असांखे सभिनी नमाज़नि सां गॾोगॾु असर नमाज जी पाबंदी नसीब फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह। जिन साथियुनि सुन्नत न पढ़ी सुन्नत पढ़े।